जी बिल्कुल, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां ठुल रेलवे स्टेशन ते। गुज़िरियल 5 सालनि खां वठी रेलवे स्टेशन हिकु वीरानी जो ॾेख ॾेई रहियो आहे। हिन रेलवे स्टेशन ते गुज़िरियल 5 सालनि खां वठी हिते का रेल न आहे अची सघी, जेका हिते मुसाफ़िर हिन सहूलियत खां महरूम आहिनि। हिते असां हिते अॼु आयासीं तक़रीबन रेलवे स्टेशन ते। न हिते रेलवे स्टेशन में को मुलाज़िम, न बिल्कुलु ई ख़ाली लॻो पियो आहे। हीउ तमामु वीरानी जो ॾेख ॾेई रहियो आहे। हिन रेलवे स्टेशन ओसे पासे इलाइक़नि में भठनि वारनि जेका आहिनि पंहिंजा कारोबार करे उन्होंने रेलवे स्टेशन मथां कब्ज़ा कया विया आहिनि। वधीक तव्हां हिते जेको इलाइक़े जा वासी ऐं ॻोठाणा मौजूदु आहिनि, त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उनजो छा चवणु आहे। कई सालनि खां वठी जेको आहे रेलवे ट्रैक जेका बंदि आहे, काफ़ी ॾिसो था तव्हां कब्ज़ा थी चुका आहिनि, भठनि वारनि कब्ज़ो कयो आहे। ऐं जेके आहिनि त किराया बि तमामु शदीद जेके आहिनि त चढ़ी विया आहिनि। पेट्रोल महांगो करण सबबु जेको आहे तव्हां हिते जेके आहिनि त ग़रीब तबिको ॾाढो परेशान आहे। उनखे सवारी जे लाइ जेको आहे त भाड़ा ॾाढा महांगा थी विया आहिनि। हाणे वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कंदासीं त रेलवे ट्रैक खे बहाल करे हे कब्ज़ा माफ़िया जेके आहिनि ते ख़तमु कराए वञे। जी दाए बिल्कुलु तक़रीबन 4-5 साल थी विया आहिनि रेलवे ट्रैक बंदि थी चुको आहे। हिते का बि ट्रेन वग़ैरह नथी अचे ऐं शहर वारनि खे ॾाढी तकलीफ़ आहे, छो जो हाणे पेट्रोल महांगो थी वियो आहे। ज़ाहिर आहे हर को चवंदो त ट्रेन हले असांखे रिलीफ ॾिनो वञे। ऐं हिते तव्हां ॾिसो था त काफ़ी कब्ज़ा थी विया आहिनि, भठा वग़ैरह थी विया आहिनि कब्ज़ा। ऐं असां DC जैकाबाद खे ऐं वज़ीर आला सिंध ऐं गवर्नमेंट पाकिस्तान खे इहा अपील था कयूं त फौरी तौरु हिन रेल खे हिते बहाल कयो वञे, जीअं ठुल जी आवाम खे हिकिड़ो रिलीफ ॾिनो वञे। ऐं ॿियो जेके हिते भठा वग़ैरह आहिनि इहे कब्ज़ा थी चुका आहिनि, इन्हनि खे बि ख़तमु करायो वञे, असांजो इहो मुतालबो आहे। जी बिल्कुलु, तव्हां हिते ठुल शहर जे इलाइक़े वासियुनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु हो त पेट्रोल जे अघनि जे वाध खां पोइ तक़रीबन जेके इलाइक़े ट्रांसपोर्ट आहिनि उन्हनि पंहिंजा किराया भाड़ा महांगा करे छॾिया आहिनि। हिननि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त ठुल रेलवे स्टेशन ट्रैक बहाल कयो वञे, जीअं की असां सफ़र में आसानी थी सघे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली धू, जैकब न्यूज़, ठुल।